ख़बर अमां सां शेयर कंदासीं। दौलतपुर सफ़न वेझो ॿिनि मोटरसाइकिलुनि में आम्हूं साम्हूं टक्कर जे नतीजे में 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। बाईपास डी चौक वटि ॿिनि मोटरसाइकिलुनि में आम्हूं साम्हूं टक्कर थी पियो। नतीजे में ॿिनि सगन भाइरनि समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में मुख़्तियार अली, अख़्तियार अली सोलंगी, सुहेल अहमद ऐं मंठार शामिल आहिनि। मूंखे ॿुधायूं त ज़ख़्मियुनि खे तुर्त इलाज लाइ दौलतपुर सफ़न जी सरकारी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॿियो अफ़सोसनाक रोड हादसो पेश आयो आहे दौलतपुर सफ़न वेझो, जिते ॿिनि मोटरसाइकिलुनि में आम्हूं साम्हूं ज़ोरदार टक्कर जे नतीजे में 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। बाईपास वटि ॿिनि मोटरसाइकिलुनि में आम्हूं साम्हूं ज़ोरदार टक्कर थी पियो। नतीजे में ॿिनि सगन भाइरनि समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में मुख़्तियार अली, अख़्तियार अली सोलंगी, सुहेल अहमद, मुग़ल ऐं मंठार अली शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे तुर्त इलाज लाइ दौलतपुर सरकारी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ख़बर अवां खे ॾियूं पिया नाज़रीन। दौलतपुर सफ़न वेझो ॿिनि मोटरसाइकिल में आम्हूं साम्हूं ज़ोरदार टक्कर जे नतीजे में 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। बाईपास डी चौक वटि ॿिनि मोटरसाइकिल में आम्हूं साम्हूं टक्कर जे नतीजे में ॿिनि सगन भाइरनि समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। अवां खे ॿुधायूं ज़ख़्मियुनि में मुख़्तियार अली, अख़्तियार, सुहेल अहमद ऐं मंठार शामिल आहिनि। जॾहिं ज़ख़्मियुनि खे फ़ौरी इलाज लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे।